आम चूंडनि खां पोइ हुकूमत ठाहिण लाइ राब्तनि ऐं मुलाक़ातुनि जो सिलसिलो तेज़ थी वियो आहे। गुज़िरियल राति लाहौर में आसिफ ज़रदारी शहबाज शरीफ़ में मुलाक़ात थी हुकूमत ठाहिण लाइ ॻाल्हियूं थियूं आहिनि। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। मुलाक़ात में असेंबली मेंबरनि जे नंबर गेम ते ॻाल्हियूं थियूं। आज़ाद उम्मीदवारनि सां राब्तनि खां पोइ ॿीहर मुलाक़ात थींदी। ज़रियनि मूजिबि मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात रिथियल आहे। वज़ीर आज़म जी एजेंडा ते नंबर गेम पूरो थियण बाद ॻाल्हियूं थींदियूं। आसिफ अली ज़रदारी जी अॼु आज़ाद उम्मीदवारनि सां मुलाक़ात जो बि इम्कान आहे। मुलाक़ात उन्हनि उम्मीदवारनि सां थींदी जेकी कंहिं बि पार्टी सां लाॻापियल न आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। आम चूंडनि खां पोइ हुकूमत ठाहिण लाइ राब्तनि ऐं मुलाक़ातुनि जो सिलसिलो तेज़ थी वियो आहे। गुज़िरियल राति लाहौर में आसिफ ज़रदारी शहबाज शरीफ़ में मुलाक़ात थी हुकूमत ठाहिण लाइ ॻाल्हियूं थियूं आहिनि। मुलाक़ात में असेंबली मेंबरनि जे नंबर गेम ते ॻाल्हियूं थियूं। आज़ाद उम्मीदवारनि सां राब्तनि खां पोइ ॿीहर मुलाक़ात थींदी। ज़रियनि मूजिबि मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात रिथियल आहे। वज़ीर आज़म जी एजेंडा ते नंबर गेम पूरो थियण बाद ॻाल्हियूं थींदियूं।